थोरिंदो पियो जामे कलंदर तलुए सहरे शामे कलंदर। अस्सलाम वालेकुम, मां तव्हांजो पंहिंजो पप्पू परदेसी हिन वक़्तु कराची में मौजूदु आहियां। माशाल्लाह मौसम मस्तानी लॻी पई आहे। पल में तोलो आहे, पल में माशो आहे। कहिड़े वक़्तु ॾिसो त जेको आहे उस थी निकिरे ऐं कहिड़े वक़्तु ॾिसो त जेको आहे जुड़ आहे। ऐं हिन वक़्तु बाक़ाइदे जुड़ हली रहियो आहे, बाक़ाइदे सनी सनी बूंदा बांदी हली रही आहे। ऐं ॾिसो जेको आहे नंढड़ा ॿार जेको आहे बीठा इंजॉय करनि था। ॿियो ख़बर मौसम मस्तानी आहे, कराची में इंजॉय कयो थियूं। हाँ वाह वाह, सिंधी समझ में नहीं आ रही है। एंजॉय कर रही हो मोटी बाजी? हाँ ये देखो मोटी बाजी भी बैठी है और जो है ना बारिश में एंजॉय कर रहे हैं। और जो है ना हम भी जो है ना अभी सीवी पे जा रहे हैं, तो इंशाल्लाह जैसे जैसे सीवी पे जाएंगे बाबा हम आपको भी दिखाएंगे क्या क्या है। और ये देखो जीशान भाई भी है। इरफान किधर गया? ये देखो हमारा ये टिक टाकर ये तो अभी हम चलते हैं। ये हमारी गाड़ी जो ड्राइवर जो है ना बिल्कुल पास कर रहा है, सीधा कर रहा है इसको। तो अभी हम चलेंगे सीवी पे, कायदे आज़म के मज़ार पे भी जाएंगे और अब्दुल्ला शाह गाज़ी के मज़ार पे भी जाएंगे। तो इंशाल्लाह जहाँ जहाँ जाएंगे तो हम आपको दिखाएंगे। जी दोस्तों, इन वक्त असी मौजूद आयूं अब्दुल्ला शाह गाज़ी दरगाह जे बिल्कुल ॿाहिरां ही तव्हां ॾिसी रहिया आहियो। असांजे जेको आहे पुठियां अब्दुल्ला शाह गाज़ी जी मज़ार आहे ऐं हीअ आहे जेको आहे सो टावर। ॾिसो जेको आहे माशाल्लाह ही वॾे में वॾो टावर आहे कराचीअ जो। ऐं हीअ असांजा पहिरीं प्यारा दोस्त आहिनि जेके आहे सो हे वसीम, असांजो तमामु पुराणो जेको आहे सो असांजो वर्कर आहे। हे इरफी असांजो टिक टाकर, हे साईं ज़ीशान भाई असां सां गॾु आहे। ऐं जेको आहे हिन वक़्तु असां वञी रहिया आहियूं अब्दुल्ला शाह गाज़ी जे मज़ार ते। त पोइ दोस्तो अचो त हलूं अब्दुल्ला शाह गाज़ी जे दरगाह ते ऐं पोइ वरी उते बि जेको आहे सो तव्हांखे ॾेखारियूं था अब्दुल्ला शाह गाज़ी जी दरगाह। जी संगत, हिन वक़्तु असां हली रहिया आहियूं अंदरि दरगाह में। ऐं हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ साम्हूं अब्दुल्ला शाह गाज़ीअ जी मज़ार आहे ऐं बिल्कुलु जेको आहे सो ऐं हीअ चौगान आहे साईंअ जो। माशाल्लाह ही तव्हां ॾिसी रहिया आहियो जेको आहे सो ये बहितर खां बहितर जेको आहे शयूं ऐं अलाह पाक जा इस्म मुबारक ऐं जेको आहे सो हे माशाल्लाह तव्हां ॾिसी रहिया आहियो बाक़ाइदे साईं जी दरगाह। ऐं हीअ जेको आहे छपिरो लॻल आहे, हिन छपिरे जे हेठां जेको आहे सो गर्मीअ जे करे माण्हू हितां गुज़र थींदा आहिनि। ऐं माशाल्लाह जेको आहे सो तव्हां ॾिसो हिन वक़्तु असां मथे जेको आहे हली रहिया आहियूं साईं जी दरगाह ॾे। माशाल्लाह जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं हीअ आहे जेको आहे सो वॾे में वॾो टावर, ॾिसो माशाल्लाह। ऐं हिन वक़्तु असां माशाल्लाह दरगाह जे बिल्कुलु क़रीब पहुची चुका आहियूं। ऐं हीअ आहे लंगर खानो। दोस्तो हिते जेको आहे सो लंगर विराइबो आहे, सम्झो। हीअ जेको आहे सो लंगर आहे, हिते देगियूं वग़ैरह जेको आहे दस्तियाब हूंदियूं आहिनि। ऐं हिते जेको आहे ग़रीबनि में जेको आहे सो लंगर विरायो वेंदो आहे। जंहिं बि दोस्त जी दिलि जी का उमेद पूरी थींदी आहे त उहो अची हिते देगियूं विराईंदो आहे। हीअ आहे लंगर खानो। संगत माशाल्लाह ॾिसो हिन वक़्तु लंगर हली रहियो आहे ऐं दोस्त लंगर हलाए थो। ऐं माशाल्लाह ही जेके बि दोस्त बीठा आहिनि लंगर वठी रहिया आहिनि। ऐं जेको आहे इंशाल्लाह ताला जेको आहे मां बि गाज़ीअ जे दरगाह ते आयो आहियां त मां बि लंगर नसीब कंदुमि। त वरी पोइ हलूं था गाज़ीअ जे अंदरि मथे दरगाह ते, इंशाल्लाह ताला वरी तव्हांखे उहो बि ॾेखारियां थो। दोस्त ॾिसो हे माशाल्लाह तव्हां ॾिसी रहिया आहियो बाक़ाइदे सुहिणे नमूने सां। हिन वक़्तु असांजो सफ़र रहंदो आहे अंदरि जी तरफ़। हे ॾिसो माशाल्लाह हीअ आहे वज़ू खानो। पहिरियों जेको बि ईंदो आहे हिते वज़ू कंदो आहे। वज़ू करण खां बाद में दोस्तो जेको आहे अंदरि दरगाह ते हलंदो आहे। ऐं हीअ मस्जिद शरीफ़ आहे जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो। जेको बि अचे पहिरियों नमाज़ पढ़े उन खां बाद में जेको आहे सो साईंअ जी दरगाह ते हले। त पोइ दोस्तो असां सां गॾु रहिजो। इंशाल्लाह ताला वरी दरगाह ते बि हलूं था, तव्हांखे दरगाह बि ॾेखारियां थो। दोस्तो आख़िरकार असां अची वियासीं साईं जे दरगाह ते। ऐं हीअ जेके आहिनि साईंअ जा ख़लीफ़ा आहिनि। ऐं जेको आहे सो हिन वक़्तु असां जेको आहे सो हलूं था दरगाह जे तरफ़। ऐं जेको आहे सो तव्हांखे ॾेखारियां। हीअ आहे साईंअ जी दरगाह ऐं हीअ आहे मेन गेट। साईंअ जी दरगाह मुबारक आहे साईं अब्दुल्ला शाह गाज़ी। ऐं हीअ कराचीअ जो बहितरीनु जेको आहे सो मज़ार आहे अब्दुल्ला शाह गाज़ीअ जी मज़ार। ऐं हीअ जेको आहे सो साईं जन जो कतरड़ो मुबारक आहे, तव्हांखे ॾेखारियां। माशाल्लाह माशाल्लाह दोस्तो
अचो त हलूं साईं जी दरगाह ते। ऐं हीअ आहे साईं जी दरगाह जो दरवाज़ो मुबारक। ॾिसो माशाअल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जी दोस्तो, हीअ आहे जेको आहे साईं जी दरगाह मुबारक जेका तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं हीअ आहिनि ज़ियारीन जेके हिते मौजूदु आहिनि। इंशाअल्लाह हिन वक़्तु मां मौजूदु आहियां साईं अब्दुल्ला शाह गाज़ी जी दरगाह ते। ऐं साईं जन जा लख कुर्ब जो मूंखे चादर जो तोहफ़ो बि ॾिनऊं, वॾी महिरबानी, लख थोरा। ऐं इंशाअल्लाह ताला जेको आहे अलाह कंदो ईअं ई मां ईंदो रहंदुमि ऐं साईं जी ड्यूटी भरंदो रहंदुमि ऐं ईअं ई साईं जी दरगाह ते मूंखे तोहफ़ो मिलंदो रहंदो। लख कुर्ब, थैंक यू। ठोरिंदो उठो रिंदो पियो जामे कलंदर, तलुए सहरे शामे कलंदर। उठो रिंदो पियूं में और झूमो सारे, आए हैं पाक द्वारे। पियूं में और झूमो सारे, आए हैं पाक दुलारे। तेरे दर पे झूमे नाचे हर रात को चांद और तारे। सितारों का, सितारों का, सितारों का दर है शामे कलंदर, तलुए सहरे शामे कलंदर। उठो रिंदो कुतुब सुबहानी, नहीं कोई शहबाज कसानी। सब गौस कुतुब सुबहानी, नहीं कोई शहबाज कसानी। जो है पंजतन पाक के दर की, वाहिद अनमोल निशानी। कहीं आका, कहीं आका, कहीं मौला, कहीं है दर कलंदर, तलुए सहरे शामे कलंदर। उठो रिंदो, उठो रिंदो पियो जामे कलंदर, तलुए सहरे शामे कलंदर। बारिश वसी रही है ऐं बाक़ाइदे जेको आहे असां ड्राइव करे रहिया आहियूं समुंड ते। ऐं जेको आहे बाक़ाइदे हलूं था। अलाह केरु करे अबा गाॾी थो हलाए दीजान, सिधो जन्नत में, सिधो जन्नत में। या अलाह केरु केॾे